अॼु ठरमीरवा प्रेस क्लब ते मौजूद आहियूं जिथे वफ़ाक़ी सरकार पारां हिक ई हफ़्ते में 60 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो कयो आहे। अचो त ठरमीरवा जी आवाम खां पुछा कयूं त इन अघनि खे कीअं था मोट पीडीएम के ॿुधाइण था चाहियूं त ही तव्हांजी नाअहली आहे या तव्हांजी नाअहली हिकु हफ़्ते में साबित थी चुकी आहे। जेका पाकिस्तान जी गवर्नमेंट तव्हांखे रिजेक्ट, पाकिस्तान जी आवाम तव्हांखे रिजेक्ट करे चुकी आहे। उन जे करे तव्हां जेका ही रोज़ बरोज़ महांगाई करे रहिया आहियो, ही जेके पेट्रोल जूं क़ीमतूं इज़ाफ़ी करे रहिया आहियो, इहा तव्हांजी नाअहली ऐं तव्हांजी करप्ट ऐं चोरी इन मां ज़ाहिर थी पई आहे। सो असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं, पीडीएम गवर्नमेंट खे ॿुधाइण था चाहियूं, इम्पोर्टेड गवर्नमेंट खे ॿुधाइण था चाहियूं, अगरि इन्हनि शयुनि ते कंट्रोल न थियो, इन्हनि क़ीमतुनि ते इज़ाफ़ी क़ीमतुनि ते कंट्रोल न थियो त असां तव्हांजो घेरा कंदासीं। असां वटि जेके MNAs MPAs वेठा आहिनि, बंगलनि में उहे रहाइश पज़ीर आहिनि, उन्हनि खे इंशाअल्लाह ताला असांजी आवाम, असां पाकिस्तान जी आवाम, सिंध जी आवाम गेले कढी करे उसन में बीहारींदी। जीअं असांजा बच्चा दरपदर थी रहिया आहिनि, पाणी जे बिना, पाणी नाहे हिते, हिते कलर नाहे, जंहिं शइ ते तव्हां कंट्रोल था कयो उन्हनि शयुनि जी ब्लैक थी पई वञे। बग़ैर कंहिं वजह सां अवाम बदलिन थी चुको आहे। हाणे हिन जे बंगलनि ऐं कोठियुनि ऐं बंगलनि जो घेराव कंदो असां हिननि खे न छॾींदासीं। हे मुल्क खे खाना जंगीअ तरफ़ धिके रहिया आहिनि। हे हमेशह इहो इशू चवंदी आहे गवर्नमेंट त आलमी मार्केट में पेट्रोल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि तॾहिं वधायूं आहिनि। आलमी मार्केट जो हिननि स्टैंडर्ड एजुकेशन जो ॾिनो आहे, हेल्थ जो ॾिनो आहे, या जेको रोडनि जो मैन्युफैक्चर आहे उहो ॾिनो आहे। छा कयो आहे हिननि? सो असां हिननि खां घुर था कयूं त हीअ पेट्रोल जी जेका गैर क़ानूनी वाधारो आहे इहो हटायो वञे ऐं अवाम खे सुकून मुहैया कयो वञे। महांगाई ॾींहों ॾींहुं जेको रोज़ पेट्रोल चढ़े पियो, पेट्रोल माफ़ियाऊं आहिनि, हिननि जा वॾा डिप्यूज़ आहिनि। ही सिर्फ़ु पंहिंजा जेको आहे सो बेनिफिट ठाहिण लाइ अवाम खां निचोड़े रहिया आहिनि, अवाम जी रत जेको आहे सो चूसे रहिया आहिनि। असां हिननि खे इहो मैसेज था ॾियूं त अॼु ही रैली जी सूरत में असां धरना हणंदासीं ऐं रोडनि ते निकिरंदासीं। असां तव्हांजो जेको आहे सो रस्ता तंग कंदासीं। सो असां इन लाइ गॾु थिया आहियूं। ऐं अस्पतालनि में ॾिसो उते मेडिसन कान्हे, स्कूलनि में ॾिसो एजुकेशन न आहे, हिननि जा पुट फॉरेन पढ़नि। छा असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असांजा वोट वठी असांजे वोट ते ही अयाशी पिया कनि। ऐं स्पेशली मां पीपल्स पार्टी खे मैसेज थो ॾियां, जॾहिं 150 ते पेट्रोल इमरान ख़ान जी गवर्नमेंट में थियो त हिननि टेक्टोटाली मार्च कढियो। छा अॼु हू छो नथा निकिरनि? हू माना राज़ी आहिनि अवाम माना निचोड़जे। सो असां इहो मैसेज ॾियण था। फर्स्ट सोलंगी सां गॾु मोहम्मद यासीन जावेरी, जेकम न्यूज़, ठरी मीरवा।